वफ़ाक़ी नौकरियुनि में सूबाई कोटा ते सख़्तीअ सां अमल दरामद जो हुकुम जारी कयो वियो आहे। इस्टेब्लिशमेंट डिवीज़न पारां वज़ारतुनि खे हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि। सिंध ऐं बलोचिस्तान कोटा खे यकीनी बणाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। बैरिस्टर ज़मीर खुमरो जी सदारत हेठि सेनेट जे फंक्शनल कमेटी जो इजलास कोठायो वियो। वज़ारतुनि ऐं डिवीज़न खे पाबंद बणायो वियो आहे त हू सूबाई कोटा ते अमल दरामद खे यकीनी बणाइनि। माज़ी में कुझु सूबनि जे हिसे खे नज़रअंदाज़ कयो वियो, जंहिंजे इज़ाले जे लाइ हाणे फ़ौरी तौर ते कदम खयां वञनि। बलोचिस्तान ऐं सिंध जे ख़ाली असामियुनि ते भर्तीअ खे तरजीह ॾिनी वेंदी। हर वज़ारत में कोटा ते अमल दरामद जे लाइ मरकज़ी कमेटी क़ाइमु कई वञे। बलोचिस्तान ऐं सिंध जे नुमाइंदे जो जाइज़ो वठी घटिताई खे ख़तमु कयो वञे। ईंदड़ भर्तियुनि में सूबाई कोटा ते सख़्तीअ सां अमल कयो वेंदो। अहम ख़बर खां खे आगाह करण नाज़रीन, वफ़ाक़ी नौकरियुनि में सूबाई कोटा ते सख़्तीअ सां अमल दरामद जो हुकुम जारी कयो वियो आहे। इस्टेब्लिशमेंट डिवीज़न पारां वज़ारतुनि खे हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि। सिंध ऐं बलोचिस्तान कोटा खे यकीनी बणाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। बैरिस्टर ज़मीर खुमरो जी सदारत हेठि सेनेट जे फंक्शनल कमेटी जो इजलास कोठायो वियो। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं इस्लामाबाद मां धरती टीवी जे रिपोर्टर सद्दाम हुसैन खां। जी सद्दाम, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, वफ़ाक़ी मुलाज़िमतुनि में सूबाई हिसे ते सख़्तीअ सां अमल दरामद जो हुकुम ॾिनो वियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत जे इस्टेब्लिशमेंट डिवीज़न तरफ़ां जारी कयल लेटर में वफ़ाक़ी सरकार नौकरियुनि में सूबाई ऐं इलाक़ाई हिसे ते सख़्तीअ सां अमल करण जी हिदायत जारी कई वई आहे। जारी कयल दस्तावेज़ मूजिबि सेनेट जी फंक्शनल कमेटी ऐं आन जेको आहे सो डिविलेशन जे इजलास जे चेयरमैन बैरिस्टर ज़मीर घुमरे जी सदारत में थियो ऐं इहो फ़ैसिलो कयो वियो त सभिनी वज़ारतुनि ऐं डिवीज़न खे पाबंद बणायो वञे त हू वफ़ाक़ी नौकरियुनि में सूबे जी मुक़ररु कयल हिसे ते मुकमल अमल दरामद यकीनी बणाए। ख़ासि तौर ते सिंध ऐं बलोचिस्तान जे सूबाई कोटा खे यकीनी बणायो वञे। इस्टेब्लिशमेंट डिवीज़न तरफ़ां कमेटी में पेश कयल लेटर में ॼाणायो वियो आहे त माज़ीअ में कुझु सूबनि जे हिसे खे नज़रअंदाज़ कयो वियो, जंहिंजी तलाफ़ीअ लाइ हाणे फोरम जेको आहे सो फौरी ते कदम खयां वञनि। इन सिलसिले में वज़ारतुनि खे हिदायत कई वई आहे त हू बलोचिस्तान ऐं सिंध जी ख़ाली जेके सीटूं आहिनि उन्हनि ते भर्तीअ खे तरजीह ॾिनी वञे। हुकूमत तरफ़ां वधीक हिदायत इहा बि कई वई आहे त हर वज़ारत में कोटा ते अमल दरामद लाइ मरकज़ी कमेटी क़ाइमु कई वञे। बलोचिस्तान ऐं सिंध जी नुमाइंदगीअ जो जाइज़ो वठी घटिताईअ खे ख़तमु कयो वञे ऐं ईंदड़ भर्तियुनि में सूबाई जेका कोटा आहे उन ते सख़्तीअ सां अमल दरामद कयो वञे। ही जेको इजलास आहे उहो अहम इजलास थियो आहे सेनेट जी कमेटीअ जो, जंहिंजी सदारत बैरिस्टर ज़मीर घुमर कई ऐं हिन मौक़े ते इहो ॼाणायो वियो त सिंध ऐं बलोचिस्तान जी सूबाई जेका कोटा आहे उनखे यकीनी बणायो वञे। इस्टेब्लिशमेंट डिवीज़न तरफ़ां कमेटी में पेश कयल लेटर में इहो ॼाणायो वियो त माज़ीअ में कुझु सूबनि जे हिसे खे नज़रअंदाज़ कयो वियो हो, जंहिंजी तलाफ़ी लाइ हाणे फौरी क़दम जेके आहिनि से खयां वञनि। जी ठीकु आहे, सद्दाम हुसैन, तफ़सीलुनि खां आगाह करण जे लाइ वॾी महिरबानी।